वेलकम बैक नाज़रीन। अॼु सिंध जे मुक़दमे में महिमान आहे डॉक्टर सफदर सरकी, पाण जी सिंध तहरीक जो चेयरमैन आहे। सवेर सिंध जे माण्हू जे मसइलनि जी ॻाल्हि पई थिए, सिंध जो माण्हू जे मसइले जी ॻाल्हि कबी त हिन वक़्तु बुख बदाली महांगाई उरूज ते पहुची चुकी आहे। माण्हू पंहिंजा बचा विकिणी रहियो आहे, पंहिंजा जेके गुर्दा खपाए रहियो आहे, रत उहा जिस्म मां कढी खपाए रहियो आहे। महांगाई चोट चढ़ी चुकी आहे। हुकुमराननि ते जवाबदारी आहे ई आहे त उहे महांगाई जो ख़ात्मो आणनि, पर कॉम्पस जेके आहिनि हमेशह मुख़्तलिफ़ मामलनि ते लॉन्ग मार्च बि कंदा आहिनि ॿियनि टियनि ते, पर महांगाई जे मामले ते ख़ामोश तमाशाई बणिजी तमाशो ॾिसी रहिया आहिनि। त इहो छा सबबु आहे? मां नथो सम्झां त असां ख़ामोश आहियूं। असां मुंड खां वठी सम्झूं था त कंहिं बि मुल्क जी कंहिं बि क़ौम जी जेकी शहरक थिए थी उनखे हलाईंदड़ शइ थी थिए, सर्वाइव कराइण वारी जेकी शइ थी उनजी बेसिक इकॉनॉमी थिए थी। ऐं सिंध जेकी 1400 अरब रुपया जंहिंजा हर साल मर्कज़ खसे पियो, उनखे उमेदु हुई त शायदि जेको आहे पीपल्स पार्टी जिन खे चोथों दफ़ो ब्लैंक चेक ॾेई जेको आहे माण्हुनि ऐवान ताईं पहुचायो आहे, उहे शायदि कुझु कंदा। पर तव्हां ॾिठो त जेके बि हुननि ठाह कया मर्कज़ सां, न सिर्फ़ु मर्कज़ ऐं पंजाब उन ते न बीठा, पर उहे सभु ठाह ॼण त सिंध दुश्मन साबित थिया आहिनि। ऐं हाणे ही ताज़ो कल्ह वारी न्यूज़ पेपर में बि तव्हां पढ़ियो हूंदो त जेको टैक्स लागू ऐं उगाड़ी वारो जेको सिस्टम हो प्रोविंशियल जेको आहे उनखे बि जेको आहे अंडू कयो वियो। सो मुंहिंजो ख़्यालु आहे त इहा ही पीपल्स पार्टी जी हुकूमत छा, पर कहिड़ी बि हुकूमत अचे उहा सिंध जो इहो मसइलो हल नथी करे सघे। सिंध जो इहो मसइलो तॾहिं हल थींदो जॾहिं सभिनी वसीलनि ते, गैस ते, तेल ते, पोर्ट ते, एग्रीकल्चर ते, मड़नी वसीलनि ते, टैक्स ते सिंध जी मालिकी क़ाइमु थींदी। ऐं हुकूमत एॾी मज़बूत हुकूमत उहा सिंध खे पंहिंजी मालिकी हक़ वसीला कोन था वठी ॾेई सघनि, त पोइ कहिड़ी धुरियूं ईंदियूं? मां त अॻु में ई चई चुको आहियां त हिन वक़्तु को बि अहिड़ो फार्मूला न आहे जेको सिंधी माण्हुनि खे बचाए सघे, सवाइ इन जे जेको फार्मूला साईं जीएम सैद ॾिनो आहे। फ़िक्र जीएम सैद खां सवाइ बाक़ी सभु फार्मूला हिन लैंड ते नाकाम थी चुका आहिनि। सिंध जो माण्हू कॉम्प्रेसन ते भरोसो एतमाद नथो करे। सिंध जो माण्हू मां सम्झां थो करे थो साईं। इहा अॻे ॾिसो, जॾहिं साईं जीएम सैद इन ॻाल्हि जी शुरूआति कई त साईं जीएम सैद सां चंद सौ माण्हू हुया। पोइ साईं जीएम सैद जी हयाती में ई उहे माण्हू हज़ारनि में पहुता, लखनि में पहुता। अॼु ॾिसो त भले कहिड़े बि ग्रुप का पार्टी कहिड़े बि नाले सां हुजे, पर फ़िक्र जीएम सैद खटे चुको आहे। साईं जीएम सैद जी ॻाल्हि हर उहो माण्हू करे थो जेको इक़्तिदार में वेठल हुजे, तोणे इक़्तिदार खां ॿाहिरि हुजे। सिंध जी ॻाल्हि करणु, सिंध जे मफ़ाद जी ॻाल्हि करणु, सिंध जे हक़नि जी दिफ़ा जी ॻाल्हि करणु, सिंध जी आज़ादी जी ॻाल्हि करणु, इहे फ़िक्र जीएम सैद जी फतह आहे। हा, असां मञूं था, मां मञां थो त अञा असां क़ौम परस्तनि उन नमूने सां सोसाइटी में पेनिट्रेशन न कई आहे, उन नमूने सां सोसाइटी में पंहिंजो फ़ाल किरदारु अदा न कयो आहे जो सॼी 4.5 करोड़ क़ौम असांजे पोयों बीहजी वञे ऐं असांजे नारे ते हले। उहो मां सम्झां थो उन सूरत में थियो इहो आहे। सिंध में थियो इहो आहे त सिंधी माण्हू खे जेको बुख जे वरी बि चढ़ी चुको, महांगाई जे वरी चढ़ी चुको, मुख़्तलिफ़ नारनि जे वरी बि चढ़ी चुको, पर क़ौम परस्त वरी उन खां ई मुख़्तलिफ़ पंहिंजे मुज़ाहिरे लाइ, जलसे जुलूस लाइ पादर हणी चंदो बि वठनि था, पैसा बि वठनि था, साॻियो उनखे कुटियो वरी सटियो वञे थो पियो। इहो सॼो अमल बि आहे, जेको क़िस्म ॾेखार बि थिए थो, भतो जे थो, सभु कुझु नथो थिए थो। साॻी पंहिंजी सिंधी माण्हुनि सां उहा वैसाघाती थिए थी। बसि इन ॻाल्हि ते मां इहो चवंदुमि त घटि में घटि GSN तहरीक ईअं नथी करे। असां तव्हांखे गारंटी ऐं एश्योरेंस ॾियूं था त GSN तहरीक इन्हनि अमलनि में ॾिसो साईं, न उन में त पोइ तव्हांखे कमु करणु खपे त तव्हां मीडिया जा माण्हू आहियो, वञी माण्हुनि सां न, लीडरनि सां न ॻाल्हायो, तव्हां वञी आम मासिस सां वञी ॻाल्हायो त उन्हनि खां कहिड़ा माण्हू चंदो ऐं भतो वठनि था, तव्हांखे जवाबु मिली वेंदो। बाक़ी असांजी पॉलिसी न आहे, असां क़तन इन ग़लति अमल में ऐं ग़लति कमनि में न वेंदासीं। चंदे भते जी ॻाल्हि कबी त जॾहिं ॿोॾि मुतासिर सिंध में खां मुख़्तलिफ़ पंहिंजे शहरनि खां जेके बि सिंध जा शहर आया, कराचीअ में जॾहिं कराची में आया त चप्पल गार्डन वारो वाक़ियो थियो, 2 माण्हू मारिजी विया, जंहिंजी FIR जो केस अवां जे मथां दाख़िल थियो। ऐं सिंध मां माण्हू जेके अचणु ॿोॾि मुतासिर जो रुकिजी वियो, उनजो इल्ज़ाम अवां जे मथां लॻे थो त सिंधी माण्हुनि खे कराची में अचण खां रोकण में 2 माण्हुनि जो मर्डर थियण खां पोइ सॼो जेको ज़िम्मो तव्हांजे मथां अची वियो। हाणे इहो ॾिसो न, स्टेट उनजी मशीनरी ऐं इक़्तिदारी धुरियूं ऐं हितों जी वॾे में वॾी कराची जी स्टेक होल्डर धुर MQM, इहा उन्हनि जी कंस्पायरेसी हुई। तव्हां इहो अंदाज़ो कयो त हिकिड़ी कैंप असां 4 मरहलनि में कमु कयोसीं। पहिरियों
नंबर 1 सब को पहिरियों असांजी पार्टी हुई जे प्रेस कॉन्फ्रेंस करे पंहिंजूं जेके इमदादी कैंपूं क़ाइमु कयूं, केर बि ओड़ी महिल न हुयो, केर बि न, सिर्फ़ु जीए सिंध। ॿिए मरहले ते असां हुयासीं जेके वञी उन्हनि मुतासिर इलाइक़नि में, मां पाण ऐं मूंसां 1000-1200 कारकुन जिन रेस्क्यू कयो, प्रैक्टिकली माण्हुनि खे सैलाब वारे पाणिनि मां ॻोठनि मां कढियो, जंहिंमें कंदकोट तालके जो असांजो जनरल सेक्रेटरी राजा सोरियाणी लुड़ी वियो। यानी रेस्क्यू कंदे हिकिड़ो माण्हू लुड़ी वियो, पर उनखे उन नाम निहाद मीडिया, मां नाम निहाद मीडिया थो चवां, उन्हनि माण्हुनि उन शइ खे न खयो। टे मरहले ते असां माण्हुनि खे सॾु ॾिनोसीं त कराची अचो। उहा बि मुंहिंजी पहिरीं प्रेस कॉन्फ्रेंस हुई जेकी मूं मलीर में कई, त कराची अचो सिंधी माण्हू, कराची अचो। न रोकियो, उहो सरकार रोकियो, एमकेएम रोकियो, इहा कंस्पायरेसी आहे ऐं एस्टेब्लिशमेंट जे एजेंटनि रोकायो हिकिड़ी कंस्पायरेसी तहत। जॾहिं माण्हू आया, असांजूं 2 कैंपूं कामयाबी सां हली रहियूं हुयूं, भैंस कॉलोनी में ऐं जेको आहे रज़ाकाबाद जे भरिसां यूसुफ ॻोठ में, उते असां माण्हुनि खे रहायोसीं पंहिंजे तौर ते। जेके तव्हां जहिड़ा दोस्त, ॿिया मुखैर दोस्त, मुखैर अदारा, उन्हनि खे डायरेक्ट इमदाद ॾियनि पिया, मानी टिकी उन्हनि खे असांजा वर्कर्स वॉलंटियर थी कमु कराइनि पिया। चेपलसन सिटी में जॾहिं बाबा 47 में 48 में माण्हू अचनि पिया, हिंदुनि जूं प्रॉपर्टियूं ख़ाली पयूं हुयूं, उन वक़्तु उन्हनि जे शेल्टर जो क्वेश्चन हुयो, त उते उन्हनि घर खोले सॼी कराची खां वठी जैकाबाद ताईं उन में वेठा या न वेठा, कंहिंजी प्राइवेट प्रॉपर्टी जे कंहिं बिल्डर जी उन वक़्तु माण्हू रहण त न हिते तव्हां यू आर रॉन्ग। हिते बिल्डर जा सिर्फ़ु 4 एकड़ आहिनि, लीगली उन ते 2 केसिस पियल आहिनि। इहा प्रॉपर्टी जेको आहे कोर्ट में आहे, ऐं इहा प्रॉपर्टी जेकी आहे बिल्डर जी न आहे, इहे फ्लैट्स ई इलीगल ठहियल आहिनि। पर मां इन जी लीगल सरकार जो कम आहे, लीगल कानून, मां उन जी लीगलिटी में नथो वञा, मां सिर्फ़ु इन में थो वञा त इहो जाइज़ आहे त 47 48 में माण्हू अचनि, 80 में अॻवान भगोड़ा अचनि ऐं सॼी दुनिया जा माण्हू अचनि, उहे अची प्लाटनि ते लैंड ते कब्ज़ो कनि। पर सिंध जो माण्हू हिकिड़े ॾुखी सूरत हाल में, उन वक़्तु बि जॾहिं ईडीओ मुख़्तियारकार सरकारी माण्हू आया, पीपुल्स पार्टी जा माण्हू आया ऐं बिल्डर जा माण्हू आया, त असां त उन्हनि खे सिंपल चयोसीं, बाबा महीने ॾेढ जे लाइ हे नियाणियूं रस्तनि ते वठी सम्झो त कब्ज़ो पियो थिए उन्हनि। ॾिसो ॻाल्हि ॿुधो, सम्झण जी ॻाल्हि न आहे, ही साज़िश जी ॻाल्हि आहे, सम्झण जी ॻाल्हि न आहे, ही साज़िश जी ॻाल्हि आहे। छो त जॾहिं उन्हनि खे इहो अश्योरेंस मिलियो त बाबा ही महीने ॾेढ जो हिकिड़ो सिर ढकण आया आहिनि, इन्हनि खे 3 वेला मानी ॾियूं पिया, मेडिकल कैंप हले पई, असांजी कैंप मां 2 औरतुनि वियम कयो आराम सां सुठियुनि अस्पताल मां, असांजी कैंप मां 250 माण्हुनि जी रोज़ OPD थिए थी, 3 वेला मानी मिले थी। उते ॿिया मुखैर हज़रात पढ़ियल लिखियल सिंधी कामोरा, सिंधी इंटेलेक्चुअल्स अची उन्हनि माण्हुनि सां डायरेक्ट मिलनि था। बाबा ही हले थी, भले ही कैंप असां त इहो वॉलंटियरली चयोसीं, पीपुल्स पार्टी खे चयोसीं, ॿियनि खे बोर्ड जी सूरताल ते इन ते पाण वठंदासीं शॉर्ट ब्रेक। सिंधु जेकी नई सूरताल थिए पई, ख़ुदि क़ौम पर सियासत उहा नए सूरताल में जनम वठे पई, पर शॉर्ट ब्रेक सफ़दर सरकी गॾु आहे साण सां सिंध जी सूरताल ते, जेके बोर्ड खां पोइ जेकी नई सिंध जनम वरितो आहे, उन ते ॻाल्हियूं कबियूं, पर शॉर्ट ब्रेक खां पोइ।